सिंधी में कविता पेश करी रही आहियां। उन्मां नाही अग्नि परीक्षा। इन्हीअ कविता जो अंग्रेज़ी में तर्जुमो बि पेश कंदसि। ज़िंदगीअ जी हर मोड़ ते, ज़िंदगीअ जे हर मोड़ ते, हर छोड़ ते अग्नि परीक्षा ॾियणी थी पवे। ज़िंदगीअ जी हर मोड़ ते, हर छोड़ ते अग्नि परीक्षा ॾियणी थी पवे। हवस जूं निगाहूं हया जे दामन खे तार तार थियूं कनि। हवस जूं निगाहूं हया जे दामन खे तार तार थियूं कनि। मां पंहिंजी पाक दामनी छो कंहिं कंहिंखे यकीन ॾियारियां। मां पंहिंजी पाक दामनीअ जो कंहिं कंहिंखे सबूत ॾियां। छो त मां कलयुग जी सीता आहियां। छो त मां कलयुग जी सीता आहियां, जॾहिं सतयुग जे सीता खे बि अग्नि परीक्षा ॾियणी पई। मां त कलयुग जी सीता आहियां, मां त कलयुग जी सीता आहियां। इन ई कविता अग्नि परीक्षा जो अंग्रेज़ी में तर्जुमो पेश आहे। At every turn of life, at every sojourn of life, at every confluence of life, one has to pass through an ordeal by fire. The scanning eyes of lust are shuddering the fabric of bashfulness. To whom shall I assure of my chastity? Because I am a Sita of Kaljug. When Sita of Satyug had to walk through the test of fire to prove her chastity, who am I? A Sita of Kaljug, a Sita of Kaljug.